राशिद एड़े किस्म जा लफ्ज़ ॻाल्हाया जंहिंते हिकिड़ो बिदती मुल्लाऊं ओ सिकंदरी जो पुटु अब्दुल सिकंदरी जो पुटु नूर नबी हक नबी ओ गावटी पियो आहे हक नबी तो नालो रखण जाए तू हक नबी आई हक नबी जी माना सच्चो नबी अरे हुन्ने लफ्ज़ वरता तो के खातर तो के मौको मिलियो तो का नालो ही गलत तो पाण ते सच्चो नबी ना रख नबो जो दुश्मन तू आई पिंडाल माण्हू ते चढ़ियो वेठो पिंडाल आईंदा वॾो कजो इंशाअल्लाह वरी ईंदासीं अलाह कंदो पियो इहे मुस्तफ़ा जो चर्चो पियो हलंदो सुन्नी पिया ठहंदा निभाॾा पिया ॿरंदा वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। साईं क़िबला पीर साहब मोहम्मद अयूब जान सरहंदी तशरीफ वठी आया हैं इत्मीनान सां मां वेठो आहियां उन्हनि जो ख़िताब दिल पज़ीर ॿुधंदासूं पोइ इंशाअल्लाह दुआए ख़ैर थींदी वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पर हिकिड़ो सुवाल रहे थो अबाबी जो या जवाब अबा सवाल रहे तो बुधाया चओ हक़ नबी जी मुल्ला चवे थो त इहो हक़ नबी नालो जाइज़ नाहे जी हाणे तू नबी मां चवां थो ॼट तुंहिंजो पंहिंजो नालो छा आहे तुंहिंजो पंहिंजो नालो ईसा आहे ईसा त नबीअ जो नालो हक़ नबी के नबीअ जो नालो आहे अलाई नालो चओ कोन्हे हक़ नबी के नबीअ जो नालो आहे हक़ नबी के नबीअ जो नालो कोन्हे हा बाक़ी ईसा नबी ओ त अलाह जो नबी आहे पोइ तूं पंहिंजो नालो परे पोइ मटाए पोइ फ़क़ीर सिकंदरी ते पोइ बीजा हिकु न 11 नाला थो ॿुधाए 11 हिननि जो मौलवी आहे उन मौलवी जो नालो आहे रसूल खान छा नालो अथसि पोइ चवेसि हिन रसूल खान जो नालो मटाए हिननि जो मौलवी आहे उन जो नालो आहे यहया बिन नबी जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे ज़करिया बिन नबीअ जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे आदम अल्लाह जे नबीअ जो नालो आहे हिननि जो मौलवी आहे शुएब अल्लाह जे नबीअ जो नालो आहे ऐं हिननि जो त हिकिड़ो मौलवी आहे उन जो नालो आहे अशरफ अली जी माना जी ख़बर अथव अशरफ अली जी माना वा जेको अलीअ खां बि अफ़ज़ल हुजे छा हिननि जो मुल्लो सोणे अली से को अफ़ज़ल आहे छा कोन्हे न पोइ पर नाला मटाए जो चरी चिप तोखे न का मुज़ाफ़ जी ख़बर न का मुज़ाफ़ इलैहि जी ख़बर न का तोखे तरकीब जी ख़बर न का तोखे बलागत जी ख़बर न का तोखे नहव जी ख़बर न का तोखे सर्फ जी ख़बर तूं तहां नथो कहे रीतूं वञी करे माण्हुनि खे खिलाए तुंहिंजो दीन सां कहिड़ो कम उन बाबा पंहिंजो नालो आई मां अञा राज़ जी ॻाल्हि कॾहिं कंहिंखे ॿुधाई कोन्हे पर टटे बागे वारनि खे ॿुधायूं वञा मां फ़क़ीर जो नालो रखियो सोणे शेर मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन ऐं मां जॾहिं ॼाओसि अल्लाह जी महिरबानी पंहिंजी वॾाई कोन थो कयां पर इन टटड़ू खे ॿुधायूं थो वञा मां जॾहिं ॼाओसि त अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो वालिद साईं सोणे